मन्नण फकीर उबते तावीज़ लिखे या न लिखे मौलू कणो वधे कोन उबते तावीज़ ॿिया केर लिखे सी कि उधर ते मौलू दे छा परांदा ख़ैर होवे रुगा उबते सूबते लिखे दे ऐं वञे वॾी अम्मा को ॾेंदा ज़ाहिर तावीज़ असर न करे सन तो सोनी को पक थी वेसी ये तावीज़ असर ही नहीं करेंदे उधर ते वॾी अम्मा को आखे सा त मन्नण फकीर दिल न तावीज़ नहीं लिखेंदा तू ॾोकड़ ॾेंदी पई थोले ॾोकड़ घणे ॾे त मन्नण फकीर तावीज़ सुठे लिखे वाह मौलू वाह तेरी ओधर ते ट्रिक मौलू दे शाह परांदा ख़ैर होवे इहे ॻाल्हियूं पिया वॾी अम्मा को ॿुधे सा ॾोकड़ पई ॾेसी ॾुही पासे पिया माल खासा ओधर ते ही त सिर्फ ॿ माण्हू आहिनि किथे रस्ते जी भर में खान मुंहिंजे मौत जो ॼार त न विछाई वेठो आहे हा नज़र नथो अचे त ईअं ई हूंदो
बि न थी सघंदो आहे पर केरु हुयो असांजी ताड़ में लगातार असांजी जाचूसी कंदो पियो अचे। इहो ईअं कोन मरंदो जेसिताईं इहो मरंदो न। उन्हीं खे ई मारींदो त वरी ॿियो को अची वेंदो। सुठो आहे त मुंहुं मां हथु कढो। तो अञा असांजी चङी तरह महिमानी खाधी न आहे। जेसिताईं न तोखे हुतां जो परपट छर झंक न घुमाईंदासीं ऐं न DSP खे गोॾनि भर न झुकाईंदासीं तेसी थी तो मां हथ कोन कढंदासीं न कढंदासीं तो मां हथ। हाणे तूं अॻियां थी हल जेकॾहिं पोयां कुता आया न त मां पाण हुननि खे मुंहुं ॾींदुसि। अदी हाणे वञ दिलावर अची वियो त पोइ वञा थी अदी वञा थी। पहिरें शरबत त प्यार। सोनी ओ सोनी। हा हा अचां थी। सोनी सत्य को ॻाल्हि कर। अदी चवे थी त शरबत। हाँ हे सॼी फ्रिज खाली थी वई अञा अचे थी शरबत। फ्रिज त छा ये छोरी सॼी हवेली खाई वेंदी हवेली। तूं छिती नथी मां तुंहिंजो कोन थी खावां। मुंहिंजो नथी खाए त बाक़ी माणे ख़ैरा हिते छा चई दाइण मुंहिंजी मां जो नालो थी वठी। हाँ हाँ दी वीस त तुंहिंजा टूंडा पट थी कयां। नादी न न छॾ मूंखे छॾ वी त मां तोखे ॾिसां थी दाइण धोती। रहमत मुंहिंजी भेण मुड़ जेकॾहिं दिलावर खान अची वियो न ऐं उन ॿुधो त तुंहिंजी भेण जे लाइ मसइलो थी वेंदो। तव्हां हिन माई खे गाटे ते चाणे छॾियो आहे। मूंखे छॾियो त धमक खणी लेवल करे ॾियांव। छा पिया ॾिसो साईं? ॾिसां थो त तव्हां वरी हवेली में चढ़ वञणु शुरू कयो आहे। असांजो सुख ऐं चैन बर्बाद करण जे लाइ। न न साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे बस थोरो कमु हुयो इन जे करे आयसि। नाराज़ न थियो आईंदा कोन ईंदसि। ॾिस माई असां माण्हू आहियूं मोहबती। तूं ऐं तुंहिंजी माउ आहियो फॾई इन करे बार बार हवेलीअ में अची असांजे मोहबत में खलल न विझो ऐं असांजो सुकून बर्बाद न कयो त सुठो अथव। घणे वक़्त खां मां पंहिंजो पाण खे कंट्रोल करे पंहिंजो सुख ऐं चैन मस ॾींहुं बहाल कयो आहे ऐं मां पंहिंजो इहो सुख ऐं चैन तव्हांखे बर्बाद करणु कोन ॾींदुसि। इन करे हीअ ग़लती माफ़ अथई। रियाईंदा वरी हवेली जी तरफ़ ॾिठो मां त हिन ॻोठ मूं लॾो ई खणाए छॾींदोमांव। छा सम्झी? अम्मा ओ अम्मा छोड़ अम्मा वदी को एदे बात करू कुर्ब जा कचरा को हां वज बर्फ दा डड़ा पवे। अम्मा ओ रहमत अम्मा किथे आई अम्मा? अम्मा कानी का अम्मा वदी दा जन्न पे गलांदा है जन्न। ओ रहमत आ तो बह घड़ी खन कुर्ब जा कचरा करूं जेके अम्मा आ गई ना पीछे। ओ रहमत अड़ी छोरी रहमत अम्मा तू कमरे में बाहरों दर्द में छा पी करी? अम्मा वदी चिल्ला पई पकांदी है चिल्ला। हो अम्मा हमा पानी पानी अरे अल्लाह आई हाय हाय आई
तो सही हालत कहीं कई वठ बिस्मिल्लाह पानी वठ वठ पानी पिए मां चवां थी परे थी मूंखां त मुंहिंजे हथनि में मरी न पवे। हाँ मार का खुदा जी पवई वाह जो मूं तोसां चङाई कई आहे छा मुंहिंजो हाल कयो अथई। तू चङाई जड़ी आहे जो पानी खणी अचे मूंसां चङाई कई अथई पर थी तो मुंहिंजे हथों ढोलू राज को रोलू आज तो अल्लाह के अम्मा वदी को कपड़े वांग निपूड़ चा फिटा किता है का राजेश्वर ने खैर हुजे छोरी यको वनी वेही रही आ इहो न सोची त पोयों अमर सां अलाए कहिड़ो अछर थींदो। अम्मा मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मासी जन्नत तोसां अहिड़ी जुठ कंदी। बस हाणे बस ये धूती होश खां ई निकरी वई आ ये जैसी ताईं मुंहिंजो सिर न खणंदी तैसी ताईं कोन बस करे वेहंदी। बारे हाय हुनखे ॾिस हुनखे पखा तो हणीस बादशाह ये भई बहादुर खान जी बाज़ू न कई मुंहिंजी मन त कयो इन्हनि खे पूरो। हकीमा जेकर तुझी इहा सलाह है न त मौत जो ॿियो नालो मजू आहे मजू ऐं मजूअ खां ताणी को बि बची न सघियो न बची सघियो। पर हा जेकर निशाने में तो गुस्सा कई आहे त मुंहिंजी पहिरीं गोली तुंहिंजे सीने में हूंदी तुंहिंजे में। मुंहिंजो निशानो सही आहे तू पंहिंजी कोशिश कर। न हकीम न तकड़ न कर असली शिकार त हींअर आयो आहे सब्र कर। बढ़ गए बजीरा संभाल बढ़ गए राधे मुर्तदी बालू गाड़ी कट रहा है वारो कर इन्हें के बैठो गाड़ी में रख रहा है। अचो सोनी छो जी न हवेली जे सुख है चैन जे कठ बजाई माता जी मां के रोक पर अच्छा तो उन्हनि खे सिधो सिधो झले छॾ त हिन हवेली जो सुख ऐं चैन जी बर्बाद न कनि। जे अॼु खां पोइ तुंहिंजी माउ ऐं भेण हिन हवेली में ॿेर पातो त तुंहिंजो अशर अहिड़ो बुरो थींदो जो जग ॾिसंदो। साईं हिन में सोनीअ जो को बि कसूर सोनीअ जो कसूर नाहे। तूं केरु थींदी आहीं असांजे घर जे मामलनि में दख़ल अंदाज़ी करण वारी। नौकरियां आहीं बाक़ी हैसियत में रहो ऐं जेको खानो ख़राब सोनी जो कयो आहे तो ई कयो आहे। छोरी हाणे ख़बर पए न वेसाई सकुआ सां वेर पाइण जो जेकी चमाट अॼु मुंहिंजे गले ते लॻी आहे न इहा हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं तुंहिंजे गले ते न लॻरायसि न त मुंहिंजो नालो बि सोनी न आहे।
मजो तमाम भलो वार तमाम भलो पर मुझी दिल अञा न ठरी छो त बहादुर खान पंहिंजी ओताक में तॾो कोन कयो तमाम जल्द तॾो साईं तमाम जल्द छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू ऐं मज्जूअ खां घणो वक़्तु को बची न आहे सघियो बेटा न आहे बची सघियो कंहिंखां पुलिस पुलिस हकीमा जी बादशाह मजू खे तूं अंदरे दरवाजे ॾो गोदाम में वठी हल मजू वसीम साहब न ॿुधाइण न सुधाइण ईअं अची कड़के आयो हाणे ईअं ई थींदो रहंदो आलार कान भली रात ॾींहुं हिकु करे छॾियो पर हितां तव्हांखे को बि सबूत न थींदो पर असां पकी साथीअ तां पहुता आहियूं मजू तव्हां वटि आहे या तव्हांखे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी हूंदी ख़बर पकी आहे आलार कान ख़बर पकी आहे इहो ॿुधाए मजू किथे आहे वसीम साहब तव्हां छा था सम्झो त मां को ॿार आहियां नादान आहियां कंहिं बि जेकर मां रूपोश माण्हू खे पाण वटि रहाईंदुसि त छा हुनखे हिते औताक ते रखंदुसि हिते तव्हांखे कुझु वक़्तु न मिलंदो तंहिंजे करे तव्हां पंहिंजो ऐं मुंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो आलार कान हिन वक़्तु वञूं पिया पर वरी ज़रूरु ईंदासीं हा हा छो न जॾहिं बि दिलि चयो आलार ख़ान जी औताक ते हलिया अचिजो दावत खाइण पर तव्हांखे हिते मिलंदो कुझु न सर मुंहिंजी सलाह इहा आहे त खान जा शर्त मञो वाहिद खान खे आज़ादु करायूं उन खां पोइ ऐं जेको तव्हां इन्फॉर्मर छॾियो हो उन छा कयो सर हू ॼाण त ॾींदो रहंदो आहे पर खान खे ख़बर पइजी थी वञे सर घणो वक़्तु कंहिं बि जॻह ते नथो विहे किथे राति त गुज़ारींदो हूंदो न सर जेकॾहिं खान जे मथां घेरो कयोसीं त वाहिद खान मारिजी वेंदो घणो थो घुरे सर पंहिंजे हमराहनि जी आज़ादी ऐं 5 लख रुपया रोक पोइ घुरे विच वारे माण्हू सां ॻाल्हायूं था पोइ खान सां उहो सौदो सर तव्हां सां ॻाल्हाए ॾिसो कहिड़ो मुनासिब माण्हू आहे जेको सौदो बि कराए ऐं ॻाल्हि बि आउट न थिए ऐं जेकॾहिं ॻाल्हि आउट थी न त पोइ वॾी बदनामी थींदी सर 2 माण्हू आहिनि दिलावर खान ऐं बहादुर खान दिलावर खान सां इहो कोन थो ठहे बाक़ी बहादुर खान इहो कमु कराए ॾींदो ऐं राज़ खे राज़ बि रखंदो सर पहिरियां कोशिशि कयो त वाहिद खान खे आज़ादु कराए वठो सर उन खां पोइ खान ऐं खान जे साथियुनि जो जीअण हराम करे छॾींदासीं ठीकु आहे मां राति मिलां थो बहादुर खान सां पहिरियों वाहिद खान खे आज़ादु कराए वठो उन खां पोइ पहिरियों कमु हूंदो खान खे ख़तमु करणु मानी खाराईंदो असां जेकॾहिं तव्हांखे मानी खाराईंदा न त पुलिस वारा असांखे मारनि था जेकॾहिं मानी न खाराईंदे न असां तोखे मारींदासीं असां पुलिस तव्हांखे कुझु न चवंदी छो जो हीअ पुलिस सां गॾु आहे न न इहो पुलिस वारो न आहे हा भाऊ मां पुलिस वारो आहियां हेरे असां जहिड़े ग़रीबनि सां वरी मस्ती कंदा आहियो हाणे कुझु न चवनि सां त कढनि हिन थुल्हे पेट में फिफर वाहिद खान आम माण्हू बि असां खां वधीक तव्हां खां थो नफ़रत करे असां खां वधीक तव्हां खां ई ख़ौफ़ज़दा आहे अरे असां त कंहिं पैसे वारे खे फिरियूं था पर तव्हां त ग़रीबनि जो रक्त था चूसियो ग़रीबनि जो रक्त
राज को रोलूं मेडे हुंदे अम्मा को कहिरो जाए अम्मा वदी ओ अम्मा वदी केड़ी परेशानी जो सोचा जतरी गुम बैठी आई ढोलू मूंखे तू इहो ॿुधाए त हिन धूतीअ सां कहिड़ी हालत कयूं जीअं हीअ पंहिंजो पाण घर छॾे हली वञे बस अम्मा वदी ॻाल्हि बि इतलड़ी तू हरू भरू परेशान बैठी आई हाणे ठाहियो वात न पटे मूंखे का कम जी सलाह ॾे त छा करणु घुर्जे बाक़ी जो वात पटे न बीही रहो मां बि त मञा न त ढोलू राज को रोलू बुद्ध अमावदी बुद्ध कन खोल बुद्ध ऐं ॿिए कन खोल बंद कर छोड़ मता इथों जी ॻाल्हि बुद्ध ते वल उतां ई वञ बस हाणे बस ॻाल्हि कर त ॼाए न ईअं विझणो ॿूथ जो पीछे अमावदी बुद्ध लगी मेरी सलाह अमावदी खैरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कजाए ढोलू जेसीं ताईं हिन जन्नत सां जुठ न कयो